वेलकम बैक नाज़रीन। अहम ख़बर अमदी पहुचाईंदासीं। वज़ीर आज़म इमरान ख़ान क़ौमी असैम्बली मां एतमाद जो वोट हासिल करे वरितो आहे। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी वज़ीर आज़म ते एतमाद लाइ ठाराउ पेश कयो। वज़ीर आज़म 178 वोट हासिल करण में कामयाब रहियो, जॾहिं त वज़ीर आज़म खे 172 वोट घुर्बल हुआ। तव्हांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे त वज़ीर आज़म इमरान ख़ान क़ौमी असैम्बली मां एतमाद जो वोट हासिल करे वरितो आहे। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी वज़ीर आज़म ते एतमाद लाइ ठहराउ पेश कयो। वज़ीर आज़म 178 वोट हासिल करण में कामयाब रहियो। वज़ीर आज़म खे 172 वोट घुर्बल हुआ। वज़ीर आज़म जी कामयाबी ते ऐवान में हुकूमती मेंबरनि पारां नारेबाज़ी कई वई। स्पीकर असद कैसर वज़ीर आज़म जी कामयाबी जो ऐलान कयो। ऑपोज़िशन मेंबरनि क़ौमी असैम्बली जो बाइकॉट कयो। वज़ीर आज़म एतमाद जो इज़हार करण ते मेंबरनि जा थोरा मञीदे चयो आहे त सेनेट इलेक्शन में हॉर्स ट्रेंडिंग थी आहे। नाज़रीन, अहम ख़बर अमदी पहुचाए रहिया आहियूं। वज़ीर आज़म इमरान ख़ान क़ौमी असैम्बली मां एतमाद जो वोट हासिल करे वरितो आहे। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी वज़ीर आज़म ते एतमाद लाइ ठाराउ पेश कयो। वज़ीर आज़म 178 वोट हासिल करण में कामयाब रहियो, जॾहिं त वज़ीर आज़म खे 172 वोट घुर्बल हुआ। इन हवाले सां राब्तो कयो आहे सीनियर एंकर पर्सन मसूद रज़ा। अस्सलाम वालेकुम मसूद रज़ा साहब। जी वालेकुम अस्सलाम। सर, वज़ीर आज़म इमरान खान साहब ने आज कौमी असम्बली से एतमाद का वोट तो हासिल कर लिया है, पर अपोजिशन एतमाद के वोट को नहीं मान रही। इस बाबत आपका क्या कहना है? जी, अपोजिशन क्यों मानेगी? अपोजिशन को तो एक समझ लें कि वज़ीर आज़म ने जवाब दिया है और अपोजिशन की तो ये ख्वाहिश है कि वज़ीर आज़म जो है अब घर चले जाएं। ना वज़ीर आज़म को वो लेजिटिमेट मानते हैं और आज भी उसका इजहार उन्होंने इस किया है। तो एक मतलब अपोजिशन की थी जिसमें उन्होंने सेनेट के इलेक्शन में यूसुफ रज़ा गिलानी को कामयाब कराया और ये साबित करने की कोशिश की कि वज़ीर आज़म एतमाद का वोट खो चुके हैं। इससे पहले कि वज़ीर आज़म पर एतमाद का वोट लेने के लिए दबाव डाला जाता अपोजिशन की जानिब से, ये खुद वज़ीर आज़म ने कर लिया और अपने आप को कम से कम 6 महीने के लिए सेव कर लिया है। अब कानूनी तौर पर वज़ीर आज़म के खिलाफ 6 महीने तक अदम एतमाद की कार्रवाई नहीं हो सकती। अब इस दौरान अपोजिशन को ज्यादा मेहनत करनी पड़ेगी। अगर वज़ीर आज़म को घर भेजना है, लॉन्ग मार्च पे जाना पड़ेगा, जी जद्दोजहद करनी पड़ेगी। तो जाहिर सी बात है अपोजिशन को तो एक धचका लगा है इससे। अच्छा मसूद रज़ा साहब, मुझे ये बताइएगा कि वज़ीर आज़म ने जब आज पार्लियामेंट में बात की तो उन्होंने ये कहा कि पाकिस्तान को जो मसले दरपेश हैं उस पर भी बात की और उसका हल कैसे निकाला जाए उस पर भी बात की। तो आपको क्या लगता है कि ये जो मुल्क में सियासी सूरत हाल है तो उसमें हल कैसे निकाला जाएगा? क्या पाकिस्तान तरक्की कर पाएगा? देखिए, पाकिस्तान तो अल्लाह करे कि तरक्की करे, आपकी भी ख्वाहिश है, हमारी भी ख्वाहिश है, लेकिन हम जिस सियासत में उलझे हुए ये सियासत नहीं तो है नहीं। एक जमाना था कि नवाज शरीफ साहब को भी एतमाद का वोट लेना पड़ा था, उनकी हुकूमत भी फारिग कर दी गई थी और ये सिलसिला चलता चला आ रहा है। वज़ीर आज़म इमरान खान साहब अभी वो वज़ीर आज़म है जो घर नहीं गए, वरना कौन सा ऐसा वज़ीर आज़म है पाकिस्तान में जिसने अपनी मुद्दत पूरी की हो। तो ये एक अफसोसनाक चीज है कि हुकूमतें तो चलें अपना वक्त पूरा कर रही हैं, अब 2 हुकूमतें ऐसी गुजरी, लेकिन कोई वज़ीर आज़म ऐसा नहीं है, कोई काबीना ऐसी नहीं है जिसने अपना वक्त पूरा किया हो। तो इस वक्त भी वही नजर आ रहा है कि तारीख अपने आप को दोहरा रही है। खुदा करे कि तारीख बदले और सियासी इस्तेहकाम आए। देखिए, जहाँ सियासी इस्तेहकाम नहीं होता वहाँ इन्वेस्टमेंट नहीं होती, वहाँ अमन नहीं होता, वहाँ पर ऐसे हालात नहीं होते कि मुल्क तरक्की कर सके। तो सियासी इस्तेहकाम की जरूरत मुल्क को मौजूद है। तमाम इदारों को चाहिए कि इसमें काम करें, सियासी जमातों को चाहिए, आवाम को समझना चाहिए कि सियासी इस्तेहकाम कितना जरूरी है। अनफॉर्चुनेटली आप ठीक कह रही हैं कि सब सियासी इस्तेहकाम नहीं है, तो जब सियासी इस्तेहकाम ना हो तो फिर तरक्की की बात तो बड़ी मुश्किल हो जाती है। अच्छा मसूद रज़ा साहब, मुझे ये भी बताइएगा कि आज जो पार्लियामेंट हाउस के बाहर जो कुछ हुआ, पीटीआई के जो अरकान थे उन्होंने नून लीग के अरकान पे पथराव किया, उन पे जूते भी लगाए उनको, और उनके साथ मरियम औरंगजेब साहिबा जो थी वो भी मौजूद थी। वो एक औरत है, क्या उनका ये जो बिहेवियर था वो मुनासिब था? नहीं, इंतहाई काबिल मजम्मत है और इसकी मजम्मत जितनी भी की जाए कम है। देखिए, जो इस वक्त दर्जे हरारत है ना, और दोनों तरफ से है, एक तरफ से नहीं है। पहले इमरान खान की तरफ से चोर काटने की आवाजें लगती थी, अब यही आवाजें ऑपोजिशन की जानिब से लग रही।
और जब टेम्परेचर इतना बढ़ जाए तो फिर सियासी कायदीन को ऐसी जगहों पर जाने से इज्तनाब करना चाहिए जहाँ पर मुख्तलिफ जमातों के लोग हों, और ये पहला जूता नहीं है। अब मुझे ये लगता है कि आने वाले वक्त में ये पूरा एक जूता क्लब बनेगा और पहला जूता नहीं फेंका गया। मगर अब जहाँ जहाँ मगर मसूद रजा साहब इज्तिमात होंगे, सियासी लोग होंगे, वहाँ ऐसी सूरत है शायद अब नजर नहीं, मगर उसी टाइम वजीर आजम ने पार्लियामेंट हाउस में खिताब भी किया, तो आपको नहीं लगता कि वजीर आजम उनको बात करनी चाहिए थी इस बात पे? बिल्कुल करनी चाहिए थी। अगर वजीर आजम को पता चला और वजीर आजम के नॉलेज में ये बात थी तो वजीर आजम को इसकी मजम्मत करनी चाहिए। और मैं तो दरख्वास्त करूंगा अपनी पूरी पॉलिटिकल एलीट से, पॉलिटिकल क़यादत से, चाहे वो अपोजिशन में चाहे वो हुकूमत में, कि खुदारा अपने कारकुनान को, अपने सपोर्टर्स को कहें कि वो अदम बर्दाश्त का रवैया इख्तियार ना करें, बर्दाश्त करें। और ये सिलसिला का शुरू हो गया तो देखिए बड़ा खतरनाक है, मुश्किल। आप क्या करना चाहते हैं? आप वहां पर टेम्परेचर लेकर जा रहे हैं कि लोग गली मोहल्लों चौक चौराहों पर दस्तों गिरेवा हो जाए। मुल्क में आप क्या ये सूरत हाल चाहते हैं? तो वजीर आजम की बहुत बड़ी जिम्मेदारी है कि वो अपनी तहरीक के साथियों को, अपनी जमात को ठंडा रखें, ऐसे बयानात दें। इसी तरह अपोजिशन में चाहे वो बिलावल हो, चाहे वो मरियम हो, चाहे वो नवाज शरीफ हो, चाहे वो आसिफ अली जरदारी हो, उनको भी अपनी तरफ से अपने कारकुनान को कहना चाहिए कि जो बैटल है वो हम जमहूरी अंदाज से लड़ेंगे, और आप लड़ रहे हैं जमहूरी अंदाज से, बहुत अच्छी बात है, तो कंसर्न इसमें नहीं आना चाहिए। सियासी क़यादत दोनों तरफ की, उसकी बड़ी अहम जिम्मेदारी है। ठीक है मसूद रजा साहब, आपकी बड़ी मेहरबानी आवाज़ न्यूज़ को टाइम देने के लिए। नाज़रीन, अवां खे ॿुधाए रहिया आहियूं वज़ीर आज़म इमरान ख़ान क़ौमी असेंबली मां एतमाद जो वोट हासिल करे वरितो आहे। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी वज़ीर आज़म ते एतमाद लाइ ठहराउ पेश कयो। वज़ीर आज़म 178 वोट हासिल करण में कामयाब रहियो, जॾहिं त वज़ीर आज़म खे 172 वोट घुर्बल हुआ। तव्हांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे त वज़ीर आज़म इमरान ख़ान क़ौमी असेंबली मां एतमाद जो वोट हासिल करे वरितो आहे। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी वज़ीर आज़म ते एतमाद लाइ ठहराउ पेश कयो। इन हवाले सां वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां लाइन ते मौजूद आहिनि सीनियर एंकर पर्सन ऐं तजिए निगार इम्तियाज़ मीर साहब। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सर, मूंखे ॿुधाइजो त वज़ीर आज़म इमरान ख़ान क़ौमी असेंबली मां जेको एतमाद जो वोट हासिल करे वरितो आहे, उन वक़्तु वज़ीर आज़म वोट हासिल करण खां पोइ हिकु तरफ़ त असेंबली में जेके उन्हनि जा पार्टी मेंबर्स हुआ उन्हनि जो थोरो मञियो, ऐं ॿिए तरफ़ उन्हनि वरी इहो बि चयो त जेके मुल्क लुटींदड़ आहिनि उन्हनि खे आउं कोन छॾींदसि, भले मुंहिंजी पार्टी मूंखे छॾे बि ॾे। त इन ॿिटे बयान मां छा थो साबित थिए? पहिरीं ॻाल्हि हुजे त अॼु त इलेक्शन कोन हुई। इलेक्शन त उन ॾींहुं हुई जॾहिं पंहिंजो यूसुफ रज़ा गिलानी साहब ऐं हफ़ीज़ शेख साहब इलेक्शन में त उन्हनि खे हार थी आहे। शिकस्त उनखे उन ॾींहुं अची चुकी हुई जॾहिं इलेक्शन हुई। हाणे त ज़बरदस्ती जो वोट हुयो ऐं दबाव जो वोट हुयो, दबाव जो एतमाद हुयो, ऐं दबाव जे तहत उन्हनि खां कॉन्फिडेंस जो वोट वठी वियो आहे। मुंहिंजे ख़्याल खां माण्हू दिलि सां उन्हनि सां कोन आहे। एतमाद जो वोट जेको वरितो वियो आहे उहो दबाव जे तहत वरिती वियो आहे। हुकूमत खे शिकस्त अची चुकी आहे। मुंहिंजे ख़्याल खां हुकूमत कमज़ोर थी चुकी आहे। हुकूमत वटि हाणे उहा सिग, उहा ताक़त उहा कोन्हे। हुकूमत कमज़ोर विकेट ते आहे ऐं जेतिरो बि वोट उहे वठी विया आहिनि, पर हुकूमत जे जेके रवैये खां, हुकूमत जे चहिरे खां, हुकूमत खां लॻे थो त हुकूमत हाणे उन कमज़ोर विकेट ते बीठी आहे। ऐं मुंहिंजे ज़्यार सां हाणे जेको आहे डिफेंसिव आहे हुकूमत, ऐं अपोज़िशन जेको आहे मज़बूत बीठी आहे। हाणे जेतिरो बि हुकूमत हले, जेतिरो बि हुकूमत करे, बाक़ी हाणे हुकूमत उहा न आहे जेको पहिरियों हुकूमत ते हुई। इलेक्शन त अॻु में हुई आहे। इलेक्शन अॼु त इलेक्शन कोन हुई। उन्हनि त वोट ऑफ कॉन्फिडेंस इन जे करे वेठो आहे त उहो थोरो प्रेशर, थोरो दबाव, थोरो अवाम खे, पब्लिक खे, पाकिस्तान जे अंदरि पंहिंजे इमेज खे थोरो हुकूमत प्रेशर खां ॿाहिरि निकिरे, उनजे करे थियो। राति खां वठी करे पार्लियामेंट लॉजिस में उन्हनि 16 माण्हुनि जे मथां जेको दबाव हुयो, प्रेशर हुयो, सभु कुझु हुयो, माण्हुनि ते जेको शक हुयो, उन तव्हांखे पाण ख़बर आहे त PDM त बाइकआउट करे सघो, पोइ बि पंहिंजनि माण्हुनि ते हिननि जो जेको दबाव हुयो राति खां वठी तव्हांजे साम्हूं आहे।
अच्छा इम्तियाज़ मीर साहब मूंखे इहो बि ॿुधाइजो त वज़ीर आज़म अॼु पंहिंजे तकरीर जॾहिं ख़िताब पे कयो त उन दौरान उन पाकिस्तान के जेके मसइला पेश आहिनि उन्हनि जे बाबति बि ॻाल्हि ॿोल कई त तव्हांखे छा थो लॻे त हीअ असांजे मुल्क जी जेका सियासी सूरत हाल आहे उन्हनि में पाकिस्तान जे मसइलनि जो हल पॉसिबल आहे? पहिरीं ॻाल्हि हुजे त हिन गवर्नमेंट खे हीअ वाहिद गवर्नमेंट आहे जंहिंजे खे एस्टेब्लिशमेंट जी तारीख़ी तौर हिकु वॾे में वॾी सपोर्ट रही आहे। त हिन गवर्नमेंट तक़रीबन 3 साल थियण वारा आहिनि। हिन गवर्नमेंट खे मुआशी तौर हिन गवर्नमेंट कहिड़ो रिलीफ ॾिनो आहे आवाम खे? को रिलीफ गवर्नमेंट खे न आहे। ॿी ॻाल्हि त इमरान खान अञा ताईं पंहिंजो पाण खे ज़हन में इहो करे वेठो आहे त मूंसां पब्लिक जी यूथ जी उहा ई सपोर्ट आहे जेकी 3 साल अॻु में हुई जॾहिं मां पब्लिक में हुउमि, अवाम में हुउमि, हिन अपोज़िशन जे ख़िलाफ़। मुंहिंजे ख़्याल त इहा वॾे में वॾी ग़लतफ़हमी आहे। टी ॻाल्हि हुजे त 3 सालनि में हीअ गवर्नमेंट को रिलीफ न ॾेई सघी आहे, न मुल्की मैशियत में का बहितरी आई आहे, न अवाम जे करे। अॻिते 2 साल हिन गवर्नमेंट ॿियो पंजाब जे अंदरि जेको आहे हिकिड़ो वॾो हिननि खे जेको आहे तहरीक अदम एतमाद जे हवाले सां जेको अपोज़िशन सोचे रही आहे उहो वॾो थियण वारो आहे। हिकिड़ो वॾो जेको सेटबैक ईंदो जेको मूंखे लॻे थो। टियों त मूंखे बहितरी का नज़र अचे। जीअं जीअं गुज़रंदा हुकूमत जे लाइ तकलीफ़ शुरू थींदी वेंदी, जीअं जीअं गुज़रंदा हुकूमत ते प्रेशर वधंदो वेंदो, तीअं गुज़रण सां तकलीफ़ हुजे। ऐं मूंखे का स्ट्रेटजी नज़र नथी अचे। अॼोको ॾींहुं तव्हांजे साम्हूं आहे वोट ऑफ कॉन्फिडेंस वठण खां पोइ इमरान खान जी उहा ई स्ट्रेटजी हूंदी, उहा ई पॉलिसी हूंदी, उहा ई टीम हूंदी, उहा ई सिर्फ़ हुक्मरानी हूंदी, उहा ई पॉलिसी हूंदी, उहो ई रवैयो हूंदो पंहिंजे MNA सां, उहा ई असेंबली हुक्मरानी का तब्दीली तव्हां ॿिनि सालनि में तव्हांखे नज़र कोन्हे। अच्छा इम्तियाज़ मीर साहब इहो ॿुधाइजो अॼु जेको पार्लियामेंट हाउस जे ॿाहिरां नून लीग ऐं PTI कारकुननि विच में छिकताण थी जंहिं दौरान नून लीग जी जेकी औरत अॻुवाण हुई मरियम औरंगज़ेब उन मथां बि तशदुद कयो वियो। अवां इन अमल खे कीअं था ॾिसो? इंतिहाई गैर जमहूरी, इंतिहाई गैर। मूंखे त उहे तहरीक इंसाफ़ खे मां तमामु बेचोको सुञाणां थो। हिननि खां इहो ई एक्सपेक्ट करे सघिजे थो। उहे हमेशह ईअं ई कंदा आहिनि। ऐं जहिड़ी जॻह ते थियो आहे ऐं जहिड़े तरीक़े सां थियो आहे साबिक़ प्राइम मिनिस्टर ख़ातून आहे, 3 माण्हू आहिनि, प्रेस सां ॻाल्हाइनि था, उनखे ॻाल्हाइण ॾिनो वञे हा। छा थिए आहे प्रेस सां ॻाल्हाइण सां ॾिनो वञे हा त कोन आहे। इंतिहाई शर्मनाक अमल आहे। जहिड़े तरीक़े सां उन्हनि जे मथां जूता, उन्हनि जे मथां तशदुद कयो वियो आहे, इंतिहाई गैर जमहूरी अमल आहे। हिनजी मज़म्मत कई थी वञे, जेतिरी कई वञे घटि कई वञे। ॾिसो न जमहूरी तरीक़े सां हुननि सां मुक़ाबिलो कयो, सियासी तरीक़े सां हुन सां मुक़ाबिलो, सियासी मैदान ते हुननि सां मुक़ाबिलो कयो वञे। PTM खे तव्हां सिर्फ़ु चोर चवण सां, डाकू चवण सां, बदमाश चवण सां त मसइला हल कोन थींदा। तव्हांजी पार्टी जे अंदरि, तव्हांजी हुकूमत जे अंदरि केतिरा एतिरा माण्हू वेठा आहिनि जंहिं ते उहे सभु माण्हू वेठा आहिनि जंहिं ते करप्शन जा चार्जिस आहिनि। चीनी जो मसइलो तव्हांजे मुल्क जे अंदरि, अटे जो वॾो मसइलो तव्हांजे समान माण्हू वेठा आहिनि। इहे सभई माण्हू नून लीग जे अंदरि वेठा, पीपल्स पार्टी जे अंदरि उन्हनि तव्हांखे अची जॉइन कयो आहे अची करे। ईअं चवण सां मसइला हल कोन थींदा त कंहिंखे डाकू चवण सां तव्हांखे बहितर हुक्मरानी ॾियणी पवंदी। सियासी मुक़ाबिलो सियासी अंदाज़ सां करणो पवंदो, जमहूरी मुक़ाबिलो जमहूरी अंदाज़ सां करणो पवंदो। इल्ज़ामनि सां, तशदुद करण सां, कंहिंखे गार ॾियण सां, कंहिंखे हमिलो करण सां इहो असांजो कल्चर, पंहिंजो मज़हब ई असांखे इजाज़त नथो ॾिए। नून लीग ते जेको तशदुद कयो वियो आहे का क़ाबिल जेको आहे मज़म्मत आहे ऐं जेतिरो चयो वञे ओतिरो घटि आहे। ठीकु आहे इम्तियाज़ मीर साहब, वॾी महिरबानी अवां जी आवाज़ न्यूज़ खे टाइम ॾियण लाइ।